جهڏو ڀرسان पंगरियो थाणे जी हद में هيسباڻي اسٽاپ जे दुकानदारनि ऐं वापारियनि बााثرن ऐं पंगरियो पुलिस ख़िलाफ़ احتجاجي मुज़ाहिरो करे धरणो आयो। इन मौक़े ते दुकानदारनि ऐं वापारियनि नेक मोहम्मद هيسباڻي, रज़ा ख़ासकेली, गुल हसन ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त هيسباڻي बिरादरी जे बााثرن माण्हुनि खे भतो न ॾियण तां हथियारबंदनि ओचितो फायरिंग करे लठियूं ऐं कुआड़ियूं हणी 12 दुकानदारनि खे शदीद ज़ख़्मी करे छॾियो। जॾहिं त 30 खां वधीक दुकान, होटल, केबिन, अटे जे चकियुनि ऐं मोबाइल जे दुकाननि में तोड़फोड़ करे लखे रुपयनि जे क़ीमती सामान खे नुक़सान ॾिनो ऐं दुकाननि मां रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। हुननि चयो त असां वरहे खां बाअसर माण्हुनि जे ज़ुल्म जो शिकार आहियूं। ॼाणायल माण्हू هيسباڻي स्टाफ जे समूरे दुकानदारनि खां ॾाढे जे ज़ोर ते सीधो सामान, बिज भाण समेत भतो वसूल कनि था। मुसलसल लॉकडाउन वारी सूरत हाल में कारोबार बंदि हुअण सबबि बाअसर भताखोरनि खे पैसा ॾियण खां इनकार कयो त नतीजे में हुननि अहिड़ो अमल कयो। हुननि चयो त अहिड़े ज़ुल्म ऐं ज़्यादती बावजूदि पंगरियो पुलिस बाअसरनि ख़िलाफ़ को बि क़दम नाहे खयो ऐं बाअसर माण्हू असां ते ॿीहर हमलो करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे असां ख़ौफ़ विचां कारोबार बंदि करे छॾिया आहिनि। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP बदीन खे अपील कई त बाअसरनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तोहफ़ो फराहम कयो वञे।